इहो शाहन जो शाह थव सचो सतराम, इहो बेपरवाह थव सचो सतराम। अर्थ प्यारो प्रभु ई सभिनी जो मालिक आहे ऐं सब जी डोर उन जे हथ आहे ऐं हू कंहिंजी बि परवाह कई बग़ैर पंहिंजे प्यारनि जी रक्षा करे थो। मक़सद दुनी साहिब जे हिन पद मां असांखे ॼाण पवे थी त भलारो भॻवान ई सब जो मालिक आहे ऐं सब जे मथां आहे ऐं कंहिंजी कान हिन खे न आहे ऐं याने जीअं वणेसि तीअं करे थो ऐं पंहिंजे प्यारनि जी रक्षा करे थो। मिसाल शहनशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन प्रोग्राम मुताबिक़ नवाबशाह पहुता। उते साईं जन खे ॿुधायो वियो त हिते कुझु वक़्त खां हिकु फ़क़ीर आयल आहे जंहिंखे मुंग फरन वारो फ़क़ीर करे चवंदा आहिनि। उते जेको वञे प्रसाद मुंग फरन जो खणी वञे ऐं जेको अचे उहो बि मुंग फरियूं प्रसाद वठे। हू पंहिंजे में मगन आहे, कंहिंसां बि ॻाल्हाए कोन। शाम जो साईं जन हुननि सां मिलण जो टाइम रखियो ऐं शाम जो जीअं पहुता फ़क़ीर परे खां ॾिसण शर्त उथियो ऐं अची साईं जन सां मिलियो। साईं जन खणी गले सां लॻायुसि, पोइ पाण में वेही रूह रिहाण कई, पोइ मोटी माग आया। फ़क़ीर बि केतिरो पंधु साणनि मोकिलाइण आयो। सभु अचरज में पइजी विया त केतिरनि ॾींहंनि खां असां हिन खे न मुस्कुराईंदे ॾिठोसीं, हाणे कीअं ॻाल्हाए वेठो, ईअं साम्हूं वेठो आहे ॼण शेवादारी हुजे। जॾहिं त अॻ में अखि खणी बि नथे निहारियईं। सुभाणे मंझंदि जो साईं जन साईं कंवरराम ऐं भाई रामन खे रोटी ॾिनी त वञी फ़क़ीर खे खाराए अचो। फ़क़ीर प्रसाद वठी ॾाढो ख़ुशि थियो ऐं साईं जन जे यादि रखण ते संदन गुण ॻाइण लॻो। भाई रामन जेको हर हिक सां मज़ाक कंदो हो तंहिं फ़क़ीर सां बि साॻी ॻाल्हि कई। चयईं, साईं आसीस करियो मुंहिंजी शादी थिए। जॾहिं त अॻ में बि थियल हुयसि। वरी फ़क़ीर खे तंग करण लॻो। फ़क़ीर तंग थी करे चयो त शल रुलंदा हुई। वरी बि नथी मुड़ियो। वरी फ़क़ीर ॿियो शराब ॾिनो त शल अंधा थींदा हुई। ही वरी बि न मुड़ियो। आख़िर फ़क़ीर टियों शराब ॾिनो त शल पुठी सणंदी हुई। हाणे ही घबराइण लॻो त मतां साईं जन बि नाराज़ थियनि। सो फ़क़ीर खां उथी जीअं ॿाहिरि आया त हिकु तमामु गर्मी, घुमी बीठा, रस्तो न मिले। जो फ़क़ीर जो चयल हो त शल रुलंदा हुई, हिकु गर्मी ॿियो उस। आख़िर तंग थी टांगे वारे खे चयूं त जिते सचा सतगुरु लथल आहिनि उते पहुचाए। उन चयो त रुपयो वठंदुसि। उन ई ॾींहंनि में रुपयो वॾी ॻाल्हि हुई। आख़िर ॿिन्ही पंहिंजा सभु पैसा कढी रुपयो ॾिनो। टांगे वारे घोड़े जो मुंहुं फेरे चयो त लहो, उते साम्हूं त साईं जन लथल आहिनि। एतिरा माण्हू अचनि ऐं वञनि था, अंधा आहियो छा? उते फ़क़ीर जो ॿियो शराब बि लॻो। जीअं अंदरि दाख़िल थिया, साईं जन जे ख़ौफ़ खां रिजनि पिया त मतां साईं नाराज़ थी वञनि। साईं जन जे चरणनि ते किरिया। साईं सचे पुठी ते हथ रखी चयो त तव्हांजी पुठी साड़ण वारो बि पैदा न थियो आहे। ही ॿ वाक़िया उन ई करे थिया जो तव्हां हरू फ़क़ीर खे तंग कयो। अॻिते ईअं न कजो। हर हिक जी इज़त करणु सिखो। हिन मां असांखे उहा ॼाण पवे थी त असां सच जी दामन आहियूं। कोई बि नुक़सानु नथो ॾेई सघे, सिर्फ़ु पाण चङा हलूं।
कंदो दुष्टन खे नास थव सचो सतराम। जंहिं रखियो विश्वास थव सचो सतराम। अर्थ जंहिं बि प्यारे इन ई सर्वशक्तिवान मालिक ते यकीन रखियो आहे ऐं सब्र कयो आहे, पोइ उन ई प्रभु प्यारनि जी रक्षा लाइ दैतन जो नास कयो आहे। मक़सद दुनी साहिब जे हिन पद मां असांखे ॼाण पवे थी त जेको बि जीव पंहिंजो पाण खे मालिक खे समर्पण करे थो ऐं सब्र सां सहे थो, दुखनि खे उन जो प्रसाद समझी क़बूल करे थो, पोइ उहो प्रभु उन्हनि दैतन जो अहिड़ो सिंगार करे थो जो हिन खे न हित ऐं न हुत जॻह थी मिले। मिसाल, म्याणी जे ॻोठ में हिकु दुष्ट आत्मा दैत रहंदो हो। हू पाण खे सदाईंदो त दरवेश हो, पर सॼे शहर जी ज़िंदगी उजेड़े छॾी हुयईं। हिक कमरे में रहंदो हो, उन खे को दरी न हुई। मथां मंग मां खाधो वठंदो हो ऐं चिला पचाईंदो हो। उन्हनि जे असर ॾिसण लाइ अहिड़ा मंत्र पढ़ंदो हो जो सॼे शहर जे खाधे में कीअं ऐं जीत थी वेंदा हुआ, या ॿार बीमार थी पवंदा हुआ। कंहिं घर में को ख़ुशी त करे बि न सघंदो हो। जंहिं घर में ख़ुशी जी ॿोली ॿुधंदो हो, उते का न का ग़म करे छॾींदो हो। सॼो शहर परेशान थी सचे सतगुरु शहनशाह साईं सतरामदास साहिब जन वटि पुकार खणी आया त असांजे शहर में दैत जे करे कॾहिं को नगारो न वॻो आहे, संक जो आवाज़ न ॿुधो आहे, न का ख़ुशी ॾिठी आहे। साल गुज़री विया, शादी ऐं ग़मी में को फ़र्क़ु न ॾिठो आहे। महिरबान मालिकनि उन्हनि खे तारीख़ ॾिनी। इन ई ॾींहुं म्याणी पहुता, साज़ ऐं संगीत गॾु हुआ। जीअं दैतनुमा दरवेश खे पतो पियो, उन पंहिंजा रंग ॾेखारणु शुरू कया। शेर अॻियां गिदड़ छा करे, सभु वसीला हलाए बीठो। प्रभात जो साईं जन भगत में बीठा। सालनि खां बाद शहर में मेलो हो। हिंदू मुस्लमान हज़ारनि जी तादाद में हुआ। सभिनी पहिरियों दफ़ो ख़ुशी ॾिठी। दैत मंत्रनि सां दुकड़ फाड़ण जी नाकाम कोशिश कई। हुतां साईं उन जे कोट ॾांहुं प्रभु जे आलाप में हिकु सलोक चयो त कोट लुॾण लॻो ऐं ॿिए सलोक ते ॿ भितियूं वञी पट ते पयूं ऐं तीअं ई फ़क़ीर वञी मैदान ते बचियो। पोइ सम्झी वियो, अची साईं जन जे पेरनि ते किरियो। साईं खणी गले सां लाथो ऐं हू हाणे साईं जन खे लीलाए पियो त किथे मूंखे पारां तो न ॾे। जेको हमेशह ॿियनि खे ॾकाईंदो हो, सो किरड़ी वांगुरु कंबी रहियो हो। आख़िर में रहमत जा सागर सतगुरनि उन्हनि खे ताक़त वापसि कई ऐं हुकुम कयो त जेका ताक़त तूं अॻ में बुराई तरफ़ कमु आंदी आहे, उहा हाणे चङाई में लॻाए त पुराणा पाप ख़तमु थियनि ऐं सचाई जो रस्तो अख़्तियार कर। पोइ सॼे शहर तां कष्ट लाइ सचा सतगुरु वापसि रेड़की साहिब आया। म्याणी जा हिंदू ऐं मुस्लमान साईं जन जा गुण ॻाइण लॻा। उन ई मां असांखे ॼाण मिले थी त जेको बि दुष्ट ॿुधी इंसान केतिरी ताक़त रखंदड़ हुजे ऐं कंहिंखे बेबजा सताईंदो ऐं हासिल कयल शक्ति जो ग़लति इस्तेमालु कंदो, सो कॾहिं बि मालिक दर क़बूल न पवंदो ऐं आख़िर में दुष्टपणे जी सज़ा पाईंदो।